कहिड़ा आहिनि उन हवाले सां अॼु असां थोरो घणो ग्रुप वर्क कयो आहे तव्हांखे ॿुधायूं था त असां जेके समाज में जेके औरतुनि सां मसइला थींदा आहिनि उहे असां हिन तरीक़े सां लिखिया आहिनि। पीढ़ी आहे तालीम, पीढ़ी त जेको आहे सो औरत जो जेको शुरू सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। अली अकबर सोलंकी के आवाज़ से दानियाल सोलंकी की रिपोर्ट मुताबिक साउथ एशिया पार्टनरशिप पाकिस्तान पारा सिंध डेवलपमेंट सोसाइटी हाल में जज्बा प्रोग्राम तहत मकामी हुकूमत में औरतुन साफ़िन के किरदार के उनवान से प्रोग्राम थी गुजरियो, जैमें औरतुन वकीलन साफ़िन के वडे अंग शिरकत कई। शिरकत कंदड़न में शहनाज शीदी, एम प्रकाश, जुबेदा, फरहाना सोलंकी, जमरत भट्टी, शहनाज हाजाणो ऐं ॿिया शामिल हुआ। इन मौक़े ते एम प्रकाश चयो त औरतूं मक़ामी हुकूमत जो हिसो थियनि थियूं त इहा तमामु बहितरीन ॻाल्हि आहे। उन चयो त औरतुनि खे ख़ुदि मुख़्तियार बणाइण लाइ अञा बि जदोजहद करण जी ज़रूरत आहे, जॾहिं त उन में अक़लियतनि खे बि ख़ुदि मुख़्तियार बणाइण जी ज़रूरत आहे। उन्हनि खे बराबरि जो मौक़ो मिलणु घुरिजे। इन मौक़े ते शहनाज शीदी चयो त औरतूं पीढ़ियल तबिको आहिनि, उन्हनि जे हक़नि जी हासिलात सबबि पाकिस्तान मुतहरिक आहे, जॾहिं त मक़ामी ज़िलई हुकूमत जी अॻूणी काउंसलर ज़ेबिनिसा मल्हा चयो त मक़ामी सतह ते औरतुनि जूं सीटूं घटि थी वियूं आहिनि, जंहिंजा औरतुनि लाइ ख़राब नतीजा निकिरंदा। स्कॉलरशिप मिलियों, नलका मिला, हैंडपम्प्स सर गुजरे हैं। मैं समझता हूँ कि पॉलिटिकल पार्टीज का उनका शौक ही नहीं है। लोकल गवर्नमेंट जो बदतरीन दौर है। मैं समझता हूँ कि जब भी आर्मी गवर्नमेंट पंजवीह वोट आहिनि, मूं चयो ऐं तव्हांखे वोट ॾींदसि, पर मुंहिंजे घर जी औरत खे तव्हांखे रिजर्व सीट ते आणिणो आहे।